रहीम अस्सलाम वाले मुसगत स्टूडियोज़ में मौजूद आहिन सीनियर सहाफ़ी जी एम जमाली साहब अस्सलाम वालेकुम। ऐं प्रोग्राम में भलीकार नाज़रीन जीअं तव्हांखे ख़बर आहे त सभ खां इंपॉर्टेंट ख़बर तव्हां सां शेयर कंदासीं। काल्ह तव्हांजी नॉलेज में त ऑलरेडी इहा शइ अची वई हूंदी, पर प्रोग्राम में ज़ाहिर आहे असांखे करंट खां करंट अपडेट्स तव्हां ताईं पहुचाइणियूं आहिनि। त जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा मुल्क जो नओं चीफ जस्टिस जेको आहे थी चुको आहे, हल्फ़ खणी वरितो आहे उन। ऐं अॼु जेकॾहिं असीं पंहिंजे मुल्क जे नए चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी एंट्री जी ॻाल्हि कयूं त उहा तमामु जेको आहे असांखे काफ़ी अहिड़ी नज़र आई। जीअं तव्हां ॾिठो अॼु सुप्रीम कोर्ट जी तारीख़ में मुल्क जी तारीख़ में असीं लाइव कंहिं केस जी जेको आहे ॿुधणी ॾिसी रहिया हुआसीं। त इहा बाक़ाइदा तौर ते इहो चवणु ग़लति न रहंदो त हिकु तारीख़ रक़म थी आहे ऐं तारीख़ उन जो नओं बाब जेको आहे जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जेको आहे लिखी छॾियो आहे। सो वधीक अॼु जी जेकी ॿुधणी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त अॼु सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर जी ॿुधणी थी फुल कोर्ट जी सूरत में ऐं 15 रुकनी बेंच जेको आहे उनखे ॾिसे पई ऐं समूरो जेको ही ॿुधणी हले पई, हियरिंग हले पई, इहा सभु असीं जेको आहे लाइव ॾिसी रहिया हुआसीं। सो इन हवाले सां जीअं ई कल्ह जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जेको आहे हल्फ़ खयूं ऐं हल्फ़ खणाइण वारो जेको सदर हुयो सदर आरिफ़ अलवी साहब, उहे ई सदर आरिफ़ अलवी साहब आहिनि जिन कुझु टाइम पहिरियों इन मौजूदा चीफ जस्टिस जे ख़िलाफ़ु जेको आहे सुप्रीम जुडिशल काउंसिल में रेफरेंस दाख़िल कयो हुयो ऐं असीं काल्ह ॾिठोसीं त उहे ई हुननि खे जेको आहे हल्फ़ खणाए रहिया हुया। ऐं इंट्रस्टिंगली जेको आहे जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी जेकी घरवारी आहे उहा बि हुननि सां साण जेको आहे बीठे असांखे नज़र आई पए। सो सभ खां पहिरियों त हल्फ़ खां शुरूआति कंदासीं ऐं पोइ हिन केस ते जेको आहे जंहिंजी असीं समूरो ॾींहुं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॿुधणी लाइव ॾिसी रहिया हुआसीं ऐं हिन वक़्त बि छा अपडेट्स आहिनि लेटेस्ट इहो केस जेको आहे अचण सां ई जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जेको आहे इन केस जी ॿुधणी जेको आहे शुरू करे छॾी। ऐं इहो केस बि इट्सेल्फ तमामु इम्पॉर्टेंट आहे छो त जेको अॻूणो चीफ जस्टिस हुयो इन केस ते स्टे ॾेई वियो हुयो। सो हलूं था जमाली साहब जी तरफ़ ऐं उन्हनि खां ॼाणूं था हिन केस खे कीअं ॾिसनि पिया ऐं नए चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे जेको आहे उहो कीअं ॾिसनि था। त हीअ जेकी नई तारीख़ असांखे नज़र अचे थी उन ते वधीक असीं जमाली साहब सां ॻाल्हि ॿोल कंदा। जमाली साहब, चीफ जस्टिस पाकिस्तान जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा अची चुका आहिनि, बाक़ाइदा तौर ते हल्फ़ खणी चुकियो आहे, हिकु वॾे केस जी अहम ॿुधणी बि जेको आहे करे रहिया आहिनि, छा चवंदा हुआ? ॾिसो, मां इहो सम्झी रहियो आहियां त जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा हिन अदालती तारीख़ खे जेको आहे उहो तब्दील करे रहिया आहिनि ऐं हिन वक़्तु असांजे मुल्क खे इहो ई घुरिजे। असांखे बेसिकली खपे त इंसाफ़ थींदे नज़र अचे। इंसाफ़ जेको आहे उहो हर माण्हू जे लाइ हुजणु घुरिजे। हिते बदकिस्मती सां जेके जज रहिया आहिनि उन्हनि जो माज़ी एतिरो दाग़दार आहे जो पाकिस्तान जी सॼी तारीख़ जेको आहे उन्हनि खे मस्ख़ करण में, पाकिस्तान जी तबाही ऐं बर्बादी में, पाकिस्तान में आमरीत जी हुक्मरानी में, पाकिस्तान जी मईशत जी तबाही में, पाकिस्तान जी गुड गवर्नेंस जी तबाही बर्बादी में सभ खां वॾो जेकॾहिं रोल आहे त उहो असांजे माज़ी जे जजनि जो आहे। जेकॾहिं जीअं असां पहिरियों चयोसीं त जेकॾहिं नियत हुजे त सभु कुझु थी सघे थो। तव्हां ॾिसो त पुराणे चीफ जस्टिस ते जस्टिस अता बंदयाल ते हर तरफ़ खां इहा कोशिशि हुई त फुल कोर्ट रेफरेंस घुरायो वञे। जेको बि फ़ैसिलो आहे 15 जज, हूअं त 17 हूंदा आहिनि पर 2 शॉर्टेज जे करे 15 जज जेके अवेलेबल आहिनि, त जेको बि फ़ैसिलो करिणो आहे थी वञे, चाहे उहो राइट थिए या रॉन्ग थिए। पर हुन चयो त न, असां इहो घुराईंदासीं त 3 महीना लॻी वेंदा जेको आहे फुल कोर्ट रेफरेंस ॾियण ते। चवंदा आहिनि न जॾहिं नियत हुजे। त हाणे जंहिं ॾींहुं ही चीफ जस्टिस थियो आहे काज़ी फ़ाइज़ ईसा साहब, सेम डे जेको आहे हाणे फुल कोर्ट रेफरेंस हली रहियो आहे ऐं हिन जो मां सम्झां थो त वॾो दिलि आहे जंहिं हिस्ट्री ऑफ दी पाकिस्तान पहिरियों दफ़ो जेको आहे इजाज़त ॾिनी त हिन जी लाइव कवरेज बि थिए। बेसिकली जेको हुनजो कॉन्सेप्ट हुनजे पुठियां त आवाम जे लाइ मां चाहियां थो त आवाम ॿुधे त जजनि जो कंडक्ट छा आहे, वकील जेके आहिनि उहे पंहिंजा दलाइल कीअं ॾींदा आहिनि, त आम माण्हू बि उहो ॾिसी सघे त आख़िर अदालतनि में थींदो छा आहे। छो जो हिन वक़्तु जेकी असांजी जुडिशरी जी हिस्ट्री असां ॾिसूं था त उहो मलिया मेड थियल आहे। उहा या त पैसे में रुधल आहे त रिश्वतूं वठी करे कंहिंजे हक़नि में फ़ैसिला ॾियणु, या जेको आहे उहो ताक़तवर धुरियुनि जे अॻियां ब्लैकमेल थींदी रही आहे ऐं उन्हनि जे चवण ते फ़ैसिला ॾींदा रहिया आहिनि। यानी अदलिया जी तारीख़ जेको आहे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खां जेकॾहिं असां काउंटिंग शुरू कयूं त रेकोडिक केस ताईं, रेकोडिक खां वरी असां खणूं ऐं इहो जेको अॼु हली रहियो आहे रेफरेंस 15 जजनि जी मौजूदगी में, त
पार्लियामेंट जी कानून साज़ी खे 3 जज या उन वक़्त में न 7 घुराया, उन खां पोइ 4-3 थी विया ऐं को वॾो डिवीजन पैदा थी वियो जजनि में। त बेसिकली पार्लियामेंट चयो छा आहे हिन कानून में, थोरो सम्झण जी ज़रूरत आहे। ही बिल जेको आहे उहो जेको बिल आहे उहो बेसिकली को इहो न आहे त जेको आहे आम अवामी सतह ताईं जेको आहे हिन जा को रिपकशन्स नज़र पिया अचनि। ॾाढो सिंपल बिल आहे त चीफ जस्टिस अकेलो जेको आहे उहो सुप्रीम कोर्ट जो मालिक नथो थी सघे, उहो अकेलो जेको आहे डिसीशन मेकर नथो थी सघे। उसूल जी ॻाल्हि आहे, इंसाफ़ जी ॻाल्हि आहे इहा। त जेकॾहिं पंहिंजे 2 सीनियर जजनि सां मशवरो करे, यानी कोई सो मोटो उहो पंहिंजी मर्ज़ी सां नथो वठी सघे। तव्हांखे यादि हूंदो त इहा ई सुप्रीम कोर्ट आहे जंहिंजो इहो फ़ैसिलो मौजूदु आहे त चीफ मिनिस्टर मीन्स या प्राइम मिनिस्टर मीन्स नॉट ए गवर्नमेंट। कैबिनेट चाहे सूबाई हुजे त उनजो या फेडरल हुजे त उनजो, यानी कैबिनेट इज़ द गवर्नमेंट। यानी जेको बि तव्हांखे डिसीजन वठिणो आहे कंहिं बि क़िस्म जो, तव्हांखे पंहिंजी कैबिनेट खे वठिणो आहे। कैबिनेट खां बग़ैर न प्राइम मिनिस्टर जी का हैसियत आहे न चीफ मिनिस्टर जी का हैसियत आहे। त इहो साॻियो कानून जेको आहे जजनि ते पाण ते इम्प्लीमेंट छो कान थो थिए, उहो पाण ते इहो इम्प्लीमेंट छो कान था कनि, त उहो अकेलो चीफ जस्टिस छो। ऐं माज़ी जा जेके तव्हां 100 मोट, ऐं ॿियो वरी सभ खां वॾो जेको हिन में फ्लॉ आहे, मां सम्झां थो इंसानी हक़नि जो फ्लॉ आहे हिन में। त जेकॾहिं 100 मोटो में तव्हांखे कंहिंखे सज़ा ॾेई बि छॾियो त पोइ उहो अपील ई कान थो करे सघे। यानी केतिरो वॾो ज़ुल्म आहे हिन मुल्क में। यानी तव्हां अहिड़ी रवायत विझी रहिया आहियो त 100 मोटो खां पोइ बसि तव्हां बादशाह लॻा पिया आहियो, जंहिंखे मर्ज़ी सज़ा ॾेई छॾिया ऐं पोइ तव्हांखे जेको उहो अपील वीचारे खां बि तव्हां हक़ु हुनजो खसे छॾियो आहे। टियों जेको आहे ना एहलियत जेकी हूंदी आहे उहो उमिरि भर जे लाइ। मगर ॾिसो, हर जुर्म जी हिकिड़ी सज़ा आहे, सज़ा जो तयन आहे त हीउ वक़्तु हीउ मुदो हेतिरी तव्हांखे सज़ा कटणी आहे। कहिड़े बि मुख़्तलिफ़ जुर्मनि में मुख़्तलिफ़ सज़ाऊं थींदियूं आहिनि, पर उनजो हिकिड़ो वक़्तु आहे। उन वक़्त खां पोइ उहो जुर्म जेको आहे जंहिंमें सज़ा थी चुकी हुजे, उहो जॾहिं मुजरिम जेको आहे पंहिंजी सज़ा पूरी करे छॾे त उनखे तव्हां जॾहिं ईंदो आहे त उनखे पोइ वरी तमामु उहे राइट्स हासिलु हूंदा आहिनि इंसानी हक़नि जा। अच्छा, चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो अॼु इहो बि चवणु हुयो जॾहिं हीअ ॿुधणी हले पई हिन केस जी, त आउं हिन केस खे जेको आहे हिन जो फ़ैसिलो हुनखे यानी कलदम करार बि ॾेई सघां थो, पर मां पंहिंजी मर्ज़ीअ जो जेको आहे कानून न पियो चाहियां। ऐं गॾो गॾु हू हुननि कुझु चयो त ग़लतियूं बि असां खां थियनि पियूं। जेके 15 जज वेठा आहिनि, हिकु त पाकिस्तान जे लाइ इहा ख़ुशाइन क़दम आहे। हिकिड़े ॾींहं में 24 आवर में कल्ह हुन हल्फ़ खयो आहे। अॼु 15 जज जेके आहिनि उहे हिकिड़े प्लेटफॉर्म ते आहिनि न। असां इहो ई चऊं था त जजनि में तफ़रीक़ न हुजे, उन सां अल्टीमेटली मुल्क खे नुक़सानु थो थिए। यानी कुझु महीननि खां या साल 1.5 साल खां तव्हां ॾिसो त हुकूमत ऐं जज जुडिशरी जी पाण में लॻी पई आहे। वरी जुडिशरी विदिन जुडिशरी जेका आहे पाण में इख़्तिलाफ़ात आहिनि। त बेसिकली इन सां अल्टीमेटली तबाही बर्बादी त मुल्क जी बि थिए न। छो जो हुकूमत बि जॾहिं उलझंदी त हू न महांगाई ते बि तवजो ॾेई सघे, न लॉ एंड ऑर्डर ते तवजो पई ॾेई सघे, न पॉलिसी ते तवजो पई ॾेई सघे। त हू त हर वक़्तु जेको आहे हुननि जूं मीटिंगूं पंहिंजे वकीलनि सां थी रहियूं त सुभाणे जेको आहे हिन केस में छा चवणो आहे, छा ॻाल्हाइणो आहे, छा पेश करिणो आहे। त फोकस तरजीह जेको हुई उहो आवाम जे मसइलनि जे बजाए इन जुडिशरी जी तरफ़ हुई। हाणे मां इहो सम्झां थो त अॼु 15 इहे जज वेठा आहिनि न, जेको वणनि फ़ैसिलो कनि, पर मां पंहिंजी राय जे मुताबिक़ ऐं जेतिरी हद ताईं काज़ी फ़ाइज़ ईसा साहिब खे ऐं जेके उते सुठा ॿिया बि जज आहिनि, अतर मिनल आहे, ॿिया बि जज सुठा आहिनि, मंसूर अली शाह आहे, यही आफ़रीदी आहे, तमामु सुठा जज आहिनि सुप्रीम कोर्ट में। इहे न आहे त जज सुठा न आहिनि, पर हाणे जेको आहे जेको बि फ़ैसिलो थींदो मां सम्झां थो त उनखे सॼी हुकूमत सॼी क़ौम तस्लीम त कंदी न। ठीकु आहे, 15 रुकनी जेको आहे लार्जर जेको बेंच आहे, हाणे उहो इन खां वरी त पोइ थी न वेंदो सघे न, त उन खां पोइ जेको बि फ़ैसिलो अचे। पर मूंखे उमेदु आहे त हीअ जेके जज आहिनि इहे सम्झनि था मुल्क जे कानून आइन खे ऐं पार्लियामेंट जी अहमियत खे। त मुंहिंजी पंहिंजी सम्झ जे मुताबिक़ आउं इहो चई सघां था त इन जेको बिल आहे प्रोसीजरल एक्ट में जेके तरमीम कई आहे उनखे जेको आहे कंटिन्यू कंदा ऐं जेको हिन ते स्टे मिलियल हो उनखे ई वैकेंट कंदा ऐं पोइ इहो जेको आहे कानून जो हिसो बणिजी वेंदो ऐं फ्यूचर में जेके बि केसिस थींदा उहे हिन बिल जी रोशनी में अॻियां वधंदा। यानी सो मोटो खणण अॻु में चीफ जस्टिस खे ॿिनि सीनियर पंहिंजे जजनि सां मशवरो करिणो पवंदो ऐं जेके इम्पोर्टेंट केसिस आहिनि उन जे हवाले सां बि हिननि खे मशवरो करिणो पवंदो। त हू मां सम्झां थो त पाण ते पाण बाइंडिंग लॻाईंदा, छो जो हिननि जी ॾाप, हिननि जो माज़ी जो करेक्टर, माज़ी जा हिननि जा फ़ैसिला इहो ॿुधाए रहिया आहिनि त हीअ जज असर सूख में अचण वारा न आहिनि। हीअ जज जेके आहिनि उहे इंडिपेंडेंट फ़ैसिला कंदा। मूंखे त वॾो इम्कानु आहे छो जो हिन वक़्तु पंहिंजो प्रोग्राम हली रहियो आहे त ज़ाहिर असां हुन ते
वधीक नथा ॻाल्हायूं, पर जेको मूंखे यकीन आहे हिन जजनि मां उहो इहो ई आहे त इहो बिल जेको आहे इहो कंटिन्यू थींदो ऐं पुराणो जेकी रविश ऐं तरीक़ेकार हो उहो ख़तमु थींदो। अच्छा, गॾोगॾु चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा इहा बि ॻाल्हि कई त असां खां बि ग़लतियूं थियूं आहिनि, माज़ी में बि थियूं आहिनि, ऐं पोइ उन्हनि भुट्टो केस जो मिसाल ॾिनो आहे त भुट्टो केस बि जेको आहे हिकु उन में असां खां ग़लती थी हुई। हाँ ॾिसो न, भुट्टे खे ज़ाहिर अदालती क़त्ल सॼी दुनिया चई रही आहे। अहिड़े तरीक़े सां जेको इकोनॉमी खे तबाह करण वारो केस हो, तव्हांखे अॼु नंढा नंढा केस ॿुधायां थो। मिसाल जे तौर ते रेकोडेक, सही, इफ्तिखार चौधरी हिन रेकोडेक ते नोटिस वरितो ऐं जेको हिकिड़ो कमु टर्की जी फर्म सां हली रहियो हुयो उन खे डिस्टेबलाइज़ कयो ऐं बिलियंस ऑफ डॉलर असांखे नुक़सानु थिया ऐं उहो आलमी अदालत में विया ऐं $10 अरब जेको आहे हुकूमत पाकिस्तान ते जुर्मानो लॻो। हे त जेकॾहिं टर्की हुकूमत पाकिस्तान जी माज़ी में उनजा रिलेशन सुठा न हुजनि हा त असांखे त $10 अरब आलमी अदालत जे फ़ैसिले जे मुताबिक़ टर्की गवर्नमेंट टर्की जी उन कंपनी खे अदा करणा पवंदा। हीअ त उन्हनि वॾपण जो मुज़ाहिरो कयो ऐं हू सम्झा त इहा गवर्नमेंट जी ग़लती न आहे ऐं हिकिड़े चीफ जस्टिस जेको आहे हिन ते जेको आहे उहो ग़लति फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे ऐं हुननि वीचारनि जेको आहे जेको बि सफ़रु कयो उन खां पोइ वरी हाणे हिन प्रोजेक्ट ते कमु शुरू थियो आहे। पर जेकॾहिं उन वक़्त खां इहो कमु हलंदो रहे हा त अॼु असांजी इकोनॉमी किथे हुजे हा। अहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिसो त हिननि खंड ते नोटिस वरितो, खंड जी क़ीमत किथां खां किथे हली वई। अहिड़े तरीक़े सां हिननि कणिक ते नोटिस वरितो त तव्हांखे ॾिसो कणिक जी क़ीमत किथां, आटे जी हाणे क़ीमत आहे किथे। पहिरियों त न हुई 30-32 रुपया किलो अटो खपाइबो हुयो हिते। जेके जॾहिं खां इहो जंहिंखे जुडिशल एक्टिविज़म चइबो आहे, छो जो वधीक जेको आहे हिन में जेको आयो उहो इफ्तिखार चौधरी जे दौर खां वधीक हिन में ॾिसण में आयो। इन खां अॻु में जेके जज आहे उहे त जज ई कान आहे। इन खां अॻु में त उहो साइलेंट जज हूंदा हुआ, जेको उन्हनि खे हुकुम थींदो हो किथां उहे जेको आहे उहे फ़ैसिला ॾेई छॾंदा। पोइ चाहे कंहिंखे फांसी जो फ़ैसिलो हुजे या कंहिंखे कंहिं बि सज़ा ॾियण जो फ़ैसिलो हुजे, त जुडिशरी जो त किरदारु असांजे साम्हूं आहे न। त हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त हींअर जेके हीअ आहिनि ऐं हीअ एतिराफ़ कंदा, ॾिसो नियत जी ताईं ख़बर पवंदी आहे त जेकॾहिं हू एतिराफ़ कनि था त पाण ॿुधाइनि था त असां जजनि खां सभु इहे ग़लतियूं थियूं आहिनि, चाहे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी फाई खां वठी हुजे ऐं रेकोडेक ताईं। अदालत जे अवाम जे टैक्स जे पैसे मां ई हले थी त असीं जेको उन्हनि सां वधीक जेको आहे कुझु धोखो वग़ैरह नथा करणु चाहियूं। अच्छा जमाली साहब, ॿियो गॾो गॾु हुननि पेंडिंग केसिस जी बि ॻाल्हि कई त सुप्रीम कोर्ट में 57,000 केसिस जेके आहिनि उहे पेंडिंग में आहिनि, त असीं उन्हनि खे बि निपटाइण जी पूरी कोशिशि जेको आहे करणु चाहियूं था। ओवरऑल तव्हां जेको आहे चीफ जस्टिस साहिब जी एंट्री खे कीअं ॾिसो पिया? अचण सां ई लाइव यानी मुल्की तारीख़ में पहिरियों ईअं थियो कोन आहे, सो ओवरऑल तव्हां उन्हनि जी एंट्री खे कीअं रेट कयो पिया? ॿियो काल्ह हल्फ बरदारी वारी जेका तक़रीब हुई, तमामु आला ऑफिसर्स उन में शामिल हुया, सदर पाकिस्तान उन्हनि खे हल्फ खणायो ऐं हू उहे ई माण्हू आहिनि जिन माज़ी में असीं ॾिठोसीं त हुननि कीअं हुननि जे ख़िलाफ़ु जेको आहे रेफरेंस दाख़िल कयो सुप्रीम जुडिशल काउंसिल में। ॾिसो, जनरल फ़ाइज़ ईसा जी हिकिड़ी जदोजहद आहे। अच्छा, जज त ज़ाहिर आहे उहो अपॉइंट थियो हुयो ऐं इन करे अपॉइंट थियो त उहो इंसाफ़ ते मुबनी फ़ैसिला ॾींदा ऐं बहैसियत हाई कोर्ट में जॾहिं जज हो या वरी सुप्रीम कोर्ट जो जॾहिं जज थियो त उनजो हर फ़ैसिलो इहो ॿुधाए रहियो हो त उन उहो फ़ैसिलो मेरिट ते कयो हुयो। पर ज़ाहिर आहे कुझु फ़ैसिला उन जा ताक़तवर धुरियुनि खे कान वणिया ऐं इमरान ख़ान जी हुकूमत में उनजे ख़िलाफ़ु हिकिड़ो मां सम्झां थो त लघु क़िस्म जो ऐं हिकिड़ो वाहिद क़िस्म जो जेको आहे हिननि रेफरेंस पेश कयो जंहिंजा परे परे ताईं बि के सबूत कान हुया। ऐं अफ़सोस वधीक इहो त इहे ई जेके साथी जज हुयसि यानी बंदियाल एंड कंपनी, एजाज़ुल हसन नक़वी, मज़ाहिर नक़वी, इहे उहे जज आहे जेके तंज़िया ऐं उन्हनि जी इंसल्टिंग जेका आहे रिमार्क्स ॾींदा हुआ। पर उनजे बावजूदि बि जेको आहे हुन फेस कयो, न सिर्फ़ु हुन फेस कयो बल्कि हुन जी वाइफ सरीना ईसा जेको आहे उहो फेस कयो ऐं बहादुरी सां पंहिंजो केस विड़ियो, चाहे FBI जे तरफ़ां हुया, चाहे FIA जे तरफ़ां हुया या सुप्रीम कोर्ट जे अंदरि हुआ। यानी हर फोरम ते हुन इहो साबित करे ॾेखारियो त मां नीट एंड क्लीन आहियां ऐं जेके बि तव्हां मूं ते इहे इल्ज़ाम लॻाया आहिनि, छो जो हुन जा जेके डिक्लेरेशन हुआ, लॉ इहो थो चए त जॾहिं ॿार इंडिपेंडेंट थी वञनि त ऐं तव्हां ते डिपेंडेंट न हुजनि त उहे पंहिंजा रिटर्न पाण भरींदा, तव्हांजो उन सां तालुक़ु उन हवाले सां ख़तमु थी वेंदो आहे। पर हिते हुनखे ॼाणी वाणी हिन केस में उलझायूं त तुंहिंजा ॿार जेके आहिनि उहे ॿाहिरि पढ़ंदा, तूं हिन में छो न कया? जॾहिं त हुनजे वाइफ जे डिक्लेरेशन में उन्हनि साबित कयो त उहा ऐं मुंहिंजी जेकी उन जी वाइफ जा जेके फैमिली खां उतां उन्हनि खे सपोर्टिंग थींदी। त हर शइ चवण जो मक़सदु हूंदो आहे त उन FBI हुजे, FIA हुजे या कोर्ट हुजे, उते साबित करे पाण खे नीट एंड क्लीन करायो। त इन करे असांखे सभ खां वधीक उमेदु, छो जो ॾिसो जेकॾहिं मथे बॉस ठीकु हूंदो न, हेठि जुडिशरी पाण ई ठीकु थींदी। हमेशह इहो ई कॉन्सेप्ट हूंदो आहे त लीडर हिकिड़ो ई हूंदो आहे जेको ॿियनि खे ठीकु कंदो आहे। हिते लीडरशिप जो ई फुक़दान आहे, हिते लीडर ई ग़लति अची वेंदा आहिनि ऐं जंहिंजे करे जेको आहे हेठि ट्रिकल डाउन ई जेको आहे थींदो ई ग़लति आहे, छो जो लीडर जी नियत ई ठीकु न हूंदी आहे।
त हाणे मां सम्झां थो त हिननि जो लीडर जे करे इहो बेस्ट अची वियो आहे, छो जो अॼु जे हुन जे पहिरें ॾींहं जे कंडक्ट मां असां इहो महसूसु करे सघूं था, ॾिसी रहिया आहियूं त कहिड़े तरीक़े सां हुन हिकिड़े 24 कलाकनि में 15 जजनि खे पंहिंजी हिकिड़ी टेबल ते विहारे ऐं हिन सभ खां पहिरियों छो जो इम्पोर्टेंट केस आहे इहो जेसिताईं हिन जो फ़ैसिलो न थींदो ॿी का बि ठहंदड़ बेंच इलीगल हूंदी। हाणे जेसिताईं हिन केस जो फ़ैसिलो इन करे मूंखे कभी इम्कान इहो ई आहे त मां तव्हांजी करे छॾींदुमि जेसिताईं इन ते फ़ैसिलो कान थींदो तेसिताईं ॿियूं मुख़्तलिफ़ बेंचुनि जो जेको बि ठहणु आहे या जेके बि उन्हनि जा फ़ैसिला आहिनि उहे इलीगल ज़मरे में था अचनि। हाणे इन करे इनखे इन केस जो फ़ैसिलो इन करे इनखे इन्हनि प्रायोरिटी ॾिनी आहे त इन ते असांखे डिसीशन वठूं। मूंखे इम्कान इहो ई आहे त जेके 57,000 केस जी तव्हां ॻाल्हि कई त जेकॾहिं हिननि मेरिट ते हलाइणु शुरू कया न ऐं जेके ही 2-2 महीने जी हेरियूं 3-3 महीने जी हेरियूं न ॾिनऊं ऐं डेली बेसिस ते हाणे थोरी जजनि खे बि महिनत करणी, भई बर्डन वधियो आहे त तव्हांजे करे वधियो आहे या कुझु वकीलनि जे करे वधियो आहे जेके डेट्स वठी छॾींदा आहिनि, सवें केस जेके इन क्लाइंटनि खां खणंदा आहिनि उन खां पोइ सभिनी खे प्यार रुलाईंदा आहिनि। त जेकॾहिं जज फोकसली केसनि खे एड्रेस करणु शुरू करे छॾे त पोइ मां सम्झां थो। ऐं ॿियो सभ खां वॾो त ॾिसो सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान बेसिकली जेको आहे उहा अदालत जेको आहे उहो इहा आहे ई हू का मातहत अदालत कान्हे जो डायरेक्ट जेको आहे उते पिटिशन थी फाइल थिए, डायरेक्ट ही अपीलेंट अथॉरिटी कोर्ट हूंदी आहे। हिन में हमेशह जेकॾहिं उसूल आइन ऐं कानून जे तहत हलिजे त हिन में उन्हनि केसनि खे ज़ेर बहस आणे सघिजे थो जेके हाई कोर्ट्स मां कंहिंजे हक़ में या कंहिंजे ख़िलाफ़ु थियल हुजनि उन्हनि जी जेको आहे अपील जेको आहे सुप्रीम कोर्ट में थींदी आहे। हिते त अची तमाशो लॻल हो न, यानी जेके प्रोसीजर जा केस आयल आहे जीअं 57 थिया उन ते ई जेके पुराणा जज वेठा इहे नज़रसानी जो टाइम कानून ऐं जेके इंट्रस्ट वारा केस हुआ चाहे इमरान ख़ान जो हुजे चाहे परवेज़ इलाही जो हुजे चाहे हुकूमत ख़तमु करण जो हुजे या कंहिंखे एडवांटेज ॾियणो, उहे सभु केस रोज़ जी बुनियाद ते खणी रोज़ हेरियूं हलाईंदा। अच्छा जमाली साहब, चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी जेकॾहिं वधीक असीं ॻाल्हि कयूं त छा तव्हांखे लॻे पियो त कुझु सियासी पार्टीज़ हुननि मां कुझु घणियूं ई एक्सपेक्टेशंस लॻाए करे वेठियूं आहिनि? ॾिसो एक्सपेक्टेशन त जेकॾहिं कंहिं बि पार्टी लॻाए वेठी आहे त ग़लति लॻाए वेठी आहे, छो जो माज़ी जा जेके इन जा फ़ैसिला आहिनि उहे प्योरली मेरिट ते आहिनि। जेको माण्हू ताक़तवर धुरियुनि खां न घबरायो ऐं फ़ैसिला ॾेई छॾियईं, फैज़ाबाद धरणो तव्हांखे यादि हूंदो त जंहिं जनरल फैज़ जे ख़िलाफ़ु जेको आहे फ़ैसिलो ॾेई छॾियो त बाक़ी जो ॿियो कंहिंजो असर रसूख़ में अची सघे थो, जेको हिकिड़ी सिंपल कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे सम्झ। असां चवंदा न मुल्क में इंसाफ़ जो बोलबाला हुजे, पॉलिटिकल पार्टी खे ॾिसी करे फ़ैसिलो न ॾिबो आहे या कंहिं लीडर खे ॾिसी करे फ़ैसिलो न ॾिबो आहे। फ़ैसिलो जेको आहे उहो ॾिसबो आहे डॉक्यूमेंटेशन ते, फ़ैसिलो ॾिसबो आहे गवाह ऐं शाहिदनि जी जेके बुनियाद ते। फ़ैसिलो ईअं थोरी थींदो आहे त कहिड़ो लीडर तव्हांखे पसंदि आहे कहिड़ो लीडर पसंदि न आहे, इन ते इहो ई त आहे पसंदि नापसंदि। जेकॾहिं जॾहिं तव्हां इन ते फ़ैसिला ॾियणु शुरू कंदा आहियो त ॿेड़ो ग़लति थींदो आहे न जुडिशरी जो। त हाणे असांखे इहा ई त उमेद पैदा थी आहे त जेतिरो अरसो बि, छो जो इहो वधीक अरसो त आहे कान, 1 साल समथिंग ईंदड़ केसेस बि असांखे लाइव ॾिसण जे लाइ मिलंदा जेकॾहिं को फुल कोर्ट वग़ैरह ॾिसो इहो त मां नथो चई सघां, पर मुंहिंजे ख़्याल में चीफ जस्टिस साहिबु पाकिस्तानी अवाम खे हिकिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो हूंदो त हर शइ हाणे ओपन आहे ऐं हर शइ जेको आहे तव्हां असां खां पुछी बि सघो था ऐं ॾिसी बि सघो था। त बेसिकली हिकिड़ो कॉन्फिडेंस बिल्ड करणु जेको मां सम्झां थो त अदलिया जी जेको किरियल वकार आहे हींअर उन वकार खे बहाल करण लाइ इहो फस्ट स्टेप हुयो ऐं इहो फस्ट स्टेप हो त 15 जज जेके आहिनि जिन में चवनि पिया त फलाणे जा फलाणे सां इख़्तिलाफ़ आहिनि, फलाणे जा फलाणे सां, उहे बंदियाल ताईं ज़रूरु इख़्तिलाफ़ खुली करे, छो जो हुन कोशिशि कान कई। असां बि को बंदियाल जे ख़िलाफ़ु कान आहियूं, पर हुनजा जेको कंडक्ट हो, हुनजो जेको तरीक़ेकार हो, हुन सुप्रीम कोर्ट जी रिट वर्थ ऐं न सिर्फ़ु सुप्रीम कोर्ट जी, हाई कोर्ट सां हेठि मातहत अदालतुनि जी बि रिट ऐं वर्थ न ख़तमु करे छॾी, छो जो डायरेक्ट ऑर्डर्स ही पाण करे रहियो त फलाणे हेतिरे बजे ताईं तोखे फ़ैसिलो ॾियणो आहे, हाई कोर्ट्स खे पाबंद करे रहियो, यानी लोअर कोर्ट्स खे चई रहियो त हिनखे तव्हां जेको आहे हीअं ॿुधो, उन खां वरी तव्हां फलाणे खे वरी ॿुधो। त उनजो जेको इंट्रस्ट हुयो बेसिकली उहो उन ते हावी हुयो। पोइ हाणे हुनजी सस जे करे हुन ते हावी हो, हुनजी फैमिली मेंबर जे करे हावी हो, या इन खां वधीक को इंट्रस्ट हो उहो नथो चई सघां। पर जेके असां ऑडियोस ॿुधियूंसीं ऐं जेके सोशल मीडिया ते शयूं वारियल थियूं उन मां असां अज़्यूम करे सघूं था त का न का अहिड़ी शइ जंहिंमां हुनजी हर जेको ऑब्ज़र्वेशन हुई ऐं जेको हुनजो जुमिलो हूंदो हुयो उन मां स्मेल ईंदी ऐं तव्हां सम्झी सघंदा त हीउ किथे न किथे बाइस्ड आहे। जज खे बाइस्ड न आहे थियो, जज खे उसूल इंसाफ़ कानून जे तक़ाज़नि जे मुताबिक़ फ़ैसिलो ॾियणो आहे। ऐं जेकॾहिं असांजी सिर्फ़ु जुडिशरी मां सम्झां थो जेकॾहिं बेस्ट थी वञे न पाकिस्तान में त तमामु निज़ाम बेस्ट थी वेंदा।
जॾहिं जितां कमज़ोरियूं आहिनि जॾहिं ख़ौफ़ जेको आहे ॾोह कंदड़ में इहो पैदा थींदो त असांखे सख़्तु सज़ा मिलंदी आहे, जल्दी मिलंदी आहे, वक़्त ते मिलंदी आहे, डिलिंग टैक्टिस न थींदी आहे, जेको आहे वकीलनि जा जेके चकर हूंदा आहिनि घुमाइण फिराइण वारा उन्हनि खां बचत थींदी त छो जो जज जेको आहे सख़्तु अची वियो आहे, जज जेको आहे इंसाफ़ ऐं मेरिट वारो आहे त अवाम में बि काफ़ी हद ताईं बेचैनी ख़तमु थी। ठीकु जमाली साहिबु, जिते तव्हां ॾोहनि जी ॻाल्हि कयो पिया, ॾोहारनि जी ॻाल्हि कयो पिया, आख़िर अवाम जे सूरनि ऐं ॾुखनि जो ॾोहारी केरु आहे? जीअं तव्हांखे ख़बर आहे त पोएं हफ़्ते जी जेकी वॾे में वॾी ख़बर असीं चऊं त टीहर जेको आहे हिन हुकूमत अवाम जे मथां पेट्रोल जो बम किराए छॾियो आहे। 26 रुपया हुननि पेट्रोल वधाए करे 331 रुपया पेट्रोल जी नई क़ीमत थी चुकी आहे। अवाम रोडनि ते निकिरी चुको आहे, एहतजाज करे पियो ऐं हीअ आख़िर असीं केॾांहुं वञूं पिया, अवाम धाऊं करे पियो, पर हर 15 ॾींहुं जेको आहे हुकूमत पेट्रोल जी क़ीमत वधाईंदी वञे पई। ॾिसो, जेकॾहिं असां इमरान ख़ान जी IMF सां मुआदे खे नज़र में रखी ऐं अवाम खे ॿुधायूं त इहो केसि ताईं वञिणो आहे त IMF जे मुआदे जे मुताबिक़ 355 रुपए जेको आहे इहो पेट्रोल जो लीटर थियणो आहे। हाणे जेके हीअ मुआदा करे विया पेट्रोल जी क़ीमत घटि कान थींदी, मुज़ाहिरा करणु अवाम जो हक़ु आहे। ज़ाहिर आहे जेके माण्हू परेशान हूंदा आहिनि उहो घटि में घटि पंहिंजी फ्रस्ट्रेशन जेको आहे कढण लाइ कोशिशि कंदा आहिनि त असां दबाउ वधायूं हुकूमत ते, पर फ़िलहालु जेको आहे मां नथो सम्झां त पेट्रोल जो जेको आहे रेट उहो हेठि ईंदो, उहो अञा थोरो अञा इंक्रीज़ त थींदो पर हेठि अचण जो जेको आहे फ़िलहालु चांस घटि आहे। हा, हुकूमत इहा ज़रूरु कोशिशि करे रही आहे त हीउ जेको वधायो आहे इन खे कंहिं तरीक़े सां जेको आहे हाणे हिते स्टेबल रखिजे। पर ॾिसो ही न आहे, हथ में न आहे असल में हुकूमरान, ज़िमेदारी त जेको बि हुकूमत हूंदो हुनजी हूंदी, हिन में त कोई शक ई कान्हे न। मसइलो इहा त ज़िमेदारी त इमरान ख़ान करे वियो न मुआदो, त उनखे उन जे पुठियां त अञा ताईं जेको आहे उहो लॻा पिया आहिनि। त हाणे उहो छो जो मां चवंदो न को सोच सम्झ, हालांकि गवर्नमेंट जेको आहे उहो मुआदो जेको आहे अनऑफिशियली, ऑफिशियल त नथा ॾेखारे सघनि, अनऑफिशियली बहरहाल उहो सोशल मीडिया ते मौजूदु आहे त जेको इमरान ख़ान हुकूमत IMF सां मुआदो करे वई आहे न, को लिकियल छिपियल ॻाल्हि त कान्हे। हाणे उनजो को हल कान्हे, जेके इंटरनेशनल मुआदा हूंदा आहिनि उहा कहिड़ी बि हुकूमत करे वञे उनजो को हल कान्हे। ॿी हुकूमत अची उनखे तव्हां ॾिसो न, हिननि कोशिशि कई IMF सां मुज़ाकरात इंगेज करण जी त हुननि स्टेट रिफ्यूज़ करे छॾियो न, मना करे छॾियो न तव्हांखे। त बिजली जे बिलनि जी घटाई में बि जेको आहे कंहिं क़िस्म जो रिस्पॉन्स न ॾिनो, निगरान हुकूमत जेको आहे हुननि सां ॻाल्हाइण जी कोशिशि कई पर जेको आहे हुननि खे बार बार जेको आहे रिफ्यूज़ल मिले पियो। मां उहो ई अर्ज़ु करे रहियोसि त जॾहिं तव्हांजो हिकिड़ो मुआदो आहे उहो चाहे कहिड़ी बि हुकूमत कई आहे न, त उन मुआदे ते तव्हांखे अमल दरामद हर सूरत में करिणो आहे, न त वरी उहो ई हाल थींदो असांजो जेको रेकोडिक वारे केस में थियो ऐं आलमी अदालत जेको आहे हुन ते फ़ैसिलो करे। हे त टर्की हो जो $10 अरब असांखे छॾे ॾिनई, जेकॾहिं को ॿियो असांजो दुश्मन मुल्क हुजे हा त उहो त चए हा बाबा मुआदो त असांजो थियो ई, छो जो आलमी अदालत जो फ़ैसिलो इहो त मुआदो त कंटिन्यू आहे, पर ही $10 अरब बि असांखे ॾियो। पोइ असां जेको आहे अञा केतिरो परेशानी में मुश्किलात जो शिकार थी वञूं। बिल्कुलु, तव्हांखे अॻूणो ममलिकती वज़ीर जेको आहे ज़रूरु यादि हूंदो मुसद्दिक़ मलिक, त हू त असांखे ॾाढो कॉन्फिडेंटली ॿुधाए रहियो हुयो, खिली खिली करे टहक ॾेई करे त रूस खां असीं तेल घुरायो आहे ऐं जल्द ई अवाम खे हिन जो फ़ाइदो पहुचण वारो आहे। त पुछा हीउ फ़ाइदो आहे? ॾिसो, पॉलिटिकल हुकूमत हुई अवाम वटि वञिणो वोट वठण जे लाइ न, सही पॉलिटिकल हुकूमत उन वक़्तु जेको बि रिस्क खणी ऐं 2 जहाज़ इहे घुराया त थोरो वक़्ती रिलीफ जेको ॾेई पिए सघिया उन्हनि ॾेई छॾियो, पर उन जा जेके आहिनि वक़्ती रिलीफ जा असर जेके आहिनि उहे ख़ौफ़नाक निकिता। तव्हांजी IMF जी डील जेको आहे उहा डीरेल थी वई हुई, पोइ तव्हां मिंथूं समाजतूं पेर पकड़ण लॻी विया उन्हनि जा, त महिरबानी करे $1 अरब ॾेई छॾियो। छो जो जॾहिं तव्हां ब्रीच कंदा कंहिं मुआदे खे त ज़ाहिर आहे हुनजा रिपरकशंस त ख़तरनाक निकिरंदा आहिनि न। त हिननि जेकी बि छा रूसी तेल घुराइण में जेको IMF जेके मुआदे ख़िलाफ़ हुयो छा भला, यानी हू त तव्हां अची करे पोइ त ॾाढो ही वॾे पैमाने ताईं रिस्पॉन्सिबल थियनि पिया न। ही ॾिसो, यूक्रेन जी जंग थी, ठीकु आहे, अमेरिका रशिया सां हर क़िस्म जी ट्रेड ते पाबंदी लॻायल आहे। अमेरिका सां गॾोगॾु यूरोप बि जेको आहे हर क़िस्म जी ट्रेड ते बैन लॻायल आहे। कुझु मुल्क जेके आहिनि उहे उन मुआदे ते अमल न पिया कनि। मिसाल जे तौर ते असां इंडिया जी जेकॾहिं मिसाल वठूं त इंडिया जेको आहे उन खां फ्यूल वठे पियो। अहिड़े तरीक़े सां यूरोप जा कुझु मुल्क आहिनि उन्हनि जिन पाण पाबंदी लॻाई आहे उहे बि उन ते अमल न पिया कनि ऐं उन खां गैस वठनि पिया। छो जो जेकॾहिं गैस जेकॾहिं यूरोप में बंदि थी वञे त उहे माण्हू सर्दी में मरी वेंदा। सही आहे। अहिड़े तरीक़े सां फ्यूल जी जेकी खपत वरी इंडिया में आहे, जेकॾहिं रशिया खां उहो सस्तो न परचेस करे त
त ज़ाहिर आहे उनजी इकोनॉमी डिस्टेबलाइज़ थींदी। हाणे इहे जेके आऊं तव्हांखे मिसालूं ॾिनियूं आहिनि उहे इन करे ॾिनियूं आहिनि त इहे कोई IMF जे मुआइदनि या उन्हनि जे कर्ज़ तले दॿियल मुल्क न आहिनि। असांजी जेकी सूरत आहे उहा डिफरेंट आहे। माण्हू इहो हवालो ॾींदा आहिनि त जॾहिं इंडिया वठी सघे थी त पाकिस्तान छो नथो वठे, जॾहिं यूरोप गैस वठी सघे थी त पाकिस्तान छो नथो वठे। त भाई छा यूरोप जेको आहे उहो IMF जो कर्ज़ ई आहे छा, या इंडिया जेको आहे उनजो कर्ज़ ई आहे छा? इंडिया त पाण ॿियनि जॻहनि ते इन्वेस्टमेंट करे रहियो आहे, यूरोप पाण जेको आहे इन्वेस्टमेंट थो करे डिफरेंट उन में। त हर मुल्क जी छो जो हू कर्ज़ी न आहिनि, हुननि ते इन क़िस्म जा प्रेशर्स न आहिनि, हुननि इन क़िस्म जा के मुआइदा न कयल आहिनि। असां मुआइदा कयल आहिनि असांजी कहिड़ी बि हुकूमत हुजे, हाणे मुख़्तलिफ़ हुकूमतुनि सां। जीअं मूं पहिरियों चयो त 2018 में असां IMF खे ख़ुदाफ़िज़ करे छॾीसीं, असां बेस्ट पोज़ीशन में हुआसीं, पर साज़िश थी, अची वियो इमरान ख़ान साहिबु, अहिड़ा न मुआइदा कया आहिनि जो तव्हां जेको आहे उहो जेकॾहिं उनजे हर मुआइदे खे तव्हां ॾिसणु शुरू कयो त तव्हां परेशान थी वेंदो त हीउ थियो छा हिन मुल्क में। ऐं बसि असां इहो चई सघूं था त अलाह सां हिदायत ॾे। बिल्कुलु। ऐं जमाली साहिबु हाणे जेकर हीअ सियासी पार्टीज़ पंहिंजो इलेक्शन कैंपेन्स स्टार्ट कनि थियूं त पोइ छा नैरेटिव खणी ईंदियूं, छा आख़िर कहिड़ी शइ जेको आहे आवाम जे आॾो पेश कंदियूं? उहो ई साॻी ॻाल्हि पंहिंजो इल्ज़ाम लॻाईंदियूं वेंदियूं त फलाणे जेको आहे तव्हां सां ज़ुल्म करे छॾियो, त पोइ इन ॻाल्हि खे आवाम बाए कंदो? आवाम जेको आहे न असांजो वक़्ती तौर ते त कंहिंजे ख़िलाफ़ु तव्हांखे नज़र ईंदो आहे, पर जॾहिं इलेक्शन जो माहौल ठहंदो आहे त जंहिंजो जेको बि नज़रियो आहे जंहिंसां जेकी बि सिपैथी हूंदी आहे उहो उते ई तव्हांखे नज़र ईंदो आहे। अहिड़े तरीक़े सां पहिरियों ज़ाहिर आहे मुल्क में ॿ वॾियूं पार्टियूं, पीपल्स पार्टी ऐं नून लीग, हाणे हुन में हिकिड़ी टी पार्टी जो इज़ाफ़ो थी चुको आहे। ऐं उनजो इज़ाफ़ो जेको आहे मां सम्झां थो त सिंध में त तव्हांखे किथे नज़र नथी अचे, बलूचिस्तान में किथे नज़र नथी अचे, यकीनन पंजाब ऐं KP में जेको आहे उनजो पंहिंजो हिकिड़ो जेको टेम्पो ठहियलु आहे, जेको माहौल ठहियलु आहे, उन मां असां अज़्यूम करे सघूं था त उते जेको आहे वॾी कॉम्पिटिशन थींदी नून लीग ऐं PTI जे दरमियान। बाक़ी ॿिनि सूबनि में त अहिड़ो को ख़ासि उहो आहे कान। बेसिकल जो मसइलो हूंदो आहे आवाम जेको आहे उहो शॉर्ट टर्म सिचुएशन ॾिसी ऐं फ़ैसिला कंदो आहे। यानी इमरान ख़ान जेकी हिन मुल्क में तबाही बर्बादी करे वियो ऐं उनखां पोइ हू आयो ऐं चयईं त हीअ सैफ़र आहे जितां मुकिरी वियो, हिन जे करे इहा मुंहिंजी रिज़ीम चेंज थी आहे ऐं असांखे आज़ादी खपे अमरीका खां, असां अमरीका जा ग़ुलाम न आहियूं। ऐं मुआइदा पाण कयईं IMF सां, सभु कमु पाण कया अथई। ऐं पब्लिक खे अट्रैक्ट करण जे लाइ जेके चवंदो आहे सियासी चाल हलणु, छो त ही आहे ई शातिर क़िस्म जो माण्हू न, त हिन उन शातिराना पंहिंजी चाल सां 4 साल त हुकूमत करे वियो न। 4 सालनि में उहो छा असांखे 1 करोड़ नौकरियूं ॾेई वियो, 50 लख घर ॾेई वियो, सस्ती का शइ ॾेई वियो, फ्यूल सस्तो ॾेई वियो, डॉलर खे घटि करे वियो। IMF खां चई त कर्ज़ वठंदुमि, ख़ुदकुशी कंदुमि, त हर क़िस्म जा मुआइदा करे वियो। बिलियन ट्री में हेॾी करप्शन थी, मेट्रो में हेॾी करप्शन थी, मालम जपा में हेॾी करप्शन थी, रिंग रोड में करप्शन थी। छा का बि हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेके असां हेल्थ में जेको आहे 550% जेको आहे दवाउनि जी पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों दफ़ो जेको आहे क़ीमत इंक्रीज़ थी। यानी सभई मिसालूं आउं ॾेई सघां थो, पूरे पाकिस्तान में हिकिड़ो अहिड़ो प्रोजेक्ट कान हूंदो जेको ज़मीन ते नज़र अचे तव्हांखे त बाबा हीअ हिन फलाणे ठाहियो। यानी जेको मुल्क जो वज़ीर आज़म थियण खां पोइ बि पंहिंजे शौक़त ख़ाननि लाइ चंदा ऐं बता ऐं सदका ऐं ख़ैरात ज़कात वसूल कंदो हुजे त उन मुल्क जे तव्हां वज़ीर आज़म जी मेंटल लेवल जो तव्हां लॻाए सघो था। वरी डॉलर जी जेको आहे चए थो त मूंखे त TV खां ख़बर पियो आहे त जेको आहे इहो डॉलर वधियो आहे, या मूंखे फलाणी शइ में त मूंखे पंहिंजी ज़ाल ॿुधायो त हीउ मुल्क में थियो आहे। यानी जंहिं वक़्तु हुयो त चवंदो त वज़ीर आज़म जेको आहे उहो हर फ़ैसिलो करे थो, जॾहिं वियो त सॼो पंहिंजो इल्ज़ाम जेको आहे बाजवे ते हणी ऐं पाण जेको आहे अवाम में जेको आहे उहो क्रेडिबिलिटी खणण लाइ जेको आहे उहो अची वियो। त इन क़िस्म जो मुनाफ़िक़, इन क़िस्म जो कूड़ो, पर अवाम मां जीअं अवाम ते ॻाल्हि हली पई त अवाम खे इहे शयूं नज़र न ईंदियूं। यानी ग्राउंड रियलिटी हक़ीक़तनि ते अवाम न ईंदो, अवाम इहो ॾिसंदो त अच्छा हीउ हिनखे गारियूं ॾेई रहियो आहे न, वाह 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 वाह, हीउ उनजे ख़िलाफ़ आहे। ॾिसो अवाम जेकॾहिं सुरनि में आहे त इन ई करे त आहे जो पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु न कयो। इहो ई त असुलु मसइलो आहे त जेकॾहिं हू पंहिंजे हिन वोट जी ताक़त खे सम्झे ऐं पंहिंजे इलाइक़े में ज़रूरी न आहे का पॉलिटिकल पार्टी आहे, काफ़ी माण्हू आज़ादु बीहंदा आहिनि जेके क्रेडिबल हूंदा, जेके सुठा पढ़ियल लिखियल हूंदा, जेके समझदार हूंदा, पर न हीअ उन ई रो में जेको आहे बहकी वेंदा। कुझु ॾींहंनि खां असीं ॾिसंदो उहो ई आज़ादु उम्मीदवार जेको आहे बाद में का न का वॾी पार्टी जेको आहे जॉइन करे छॾींदा आहिनि। हाणे त उहो ज़ाहिर आहे उहो हिननि उन में बि आइनी तरमीमूं कयल आहिनि न, त जेकॾहिं जॉइन न कंदा त उहा मेंबरशिप जेको आहे हिननि जी न रहंदी। तव्हांखे जेको आहे कहिड़ियुनि कहिड़ियुनि पोज़ीशन्स ते नज़र अचनि थियूं जेकर असां पीपल्स पार्टी खां स्टार्ट कयूं ऐं इलेक्शन कैंपेन जी ॻाल्हि कयूं ऐं गॾोगॾु पंहिंजो नवाज़ शरीफ़ साहिब जी वापसी जूं बि ख़बरूं तमामु घणियूं गर्दिश कनि थियूं। बाक़ाइदा डेट बि मुस्लिम लीग नून जेको आहे लॻभॻि ॾेई छॾी आहे ऐं जलसे जी तयारी थिए थी, पर उन ते बि जेको आहे कयो आहे ऐं उहो ज़ाहिर आहे पंहिंजी तयारी करे रहिया आहिनि, पर तयारी में ॾाढो जेको आहे हलचल मची चुकी आहे। इहो ज़िमेवारी खणी कोन पियो। सिंध में ॾिसो तव्हांखे
बज़ाहिर जेको जेकॾहिं अॼु असां ही प्रोग्राम करे रहिया आहियूं त ॻाल्हाए सघूं था, बाक़ी सुभाणे छा थींदो ज़ाहिर आहे कोई नथो चई सघे। सही। पर जेको अॼु जी तारीख़ में असांखे बज़ाहिर लॻे रहियो त सिंध में त पीपल्स पार्टी जो कॉम्पिटेटर ई कान्हे, केरु वठंदो उनजे मुक़ाबले में इलेक्शन, जॾहिं को आहे ई कान। पर जीडीए एमक्यूएम सब पार्टीज़ जेको मिली करे कुझु प्लान कनि पयूं, इतिहाद ठाहिण जी कोशिश कनि पयूं। एमक्यूएम जेकॾहिं कराची जी कुझु सीटूं खणे त उहा पॉसिबिलिटी आहे, पहिरियों बि खणी अथई, वरी बि खणी सघे थी, जेकॾहिं उहो इंक्रीज़ करे वञे, छो जो हाणे पीटीआई कराची में आहे कान, त जेकॾहिं उहे सीटूं एमक्यूएम खे मिली बि वयूं त हिन में को हार्म कान्हे न। मां पीपल्स पार्टी जी उहे जेकी सिंध गवर्नमेंट ठाहिण जी पोज़ीशन वारी सीट जी ॻाल्हि करे रहियो आहियां न, त ज़ाहिर आहे उनखां पोइ वरी पीपल्स पार्टी ज़ाहिर आहे कराची में बि काफ़ी अहिड़ा कम त कया आहिनि जो हिन दफ़े तव्हां जेकॾहिं ॾिसो त जेके ज़मीनी चूंडूं हुयूं उन में औरंगी टाउन मां एमएनए जी बि सीट खणी विया, हिकु अधु ॿी जॻह ते जेके ज़मीनी सीटूं थियूं उहे बि उहो खणी विया। अहिड़े तरीक़े सां मेयर कराची जेको आहे उहो बि जेको आहे उहो पंहिंजो कराए विया। त ज़ाहिर आहे कुझु कम हूंदा आहिनि जेके कुझु इलाइक़नि में हल्कनि में माण्हुनि खे नज़र ईंदा आहिनि, उहो पंहिंजे हिसाब सां उनखे ट्रीट कंदा आहिनि। ऐं कुझु हूंदी आहे जेकी पॉलिटिकल गैमलिंग जंहिंखे चइबो आहे, यानी कि तव्हांखे हरू बि कंहिंखे मोरूद इल्ज़ाम ठहिराइणो आहे, हरू बि तव्हांखे यानी पाण कुझु न कयो हुजे ऐं उन पंहिंजे बि गुनाहनि जो पंहिंजे करतूतनि जो जेको इल्ज़ाम आहे उहो तव्हां ॿिए ते थोपे छॾियो। त हिते त सियासत इन क़िस्म जी थींदी आहे। नवाज़ शरीफ़ जी वापसी सां जेको आहे वॾे क़िस्म जो फ़र्क़ु नून लीग में पवणु वञे पियो, ऐं पहिरीं त ॻाल्हि इहा आहे त हू अचनि नथा वापसि, डेट त ख़ैर उन्हनि अनाउंस करे छॾी आहे। सो डेट हाणे उन्हनि पाण अनाउंस कई आहे, ऐं इन खां अॻु में शायदि उन्हनि इहो त ज़रूरु चवंदा रहिया त फलाणे महीने में अचे थो, फलाणे में एक्यूरेट डेट जेका उन्हनि ॾिनी। हिन दफ़े शहबाज़ शरीफ़ बाज़ाब्ता तौर ते पाण डेट जो अनाउंसमेंट कई आहे। ज़ाहिर लंडन वेठो आहे त लंडन में नवाज़ शरीफ़ सां मिलण खां पोइ इन डेट जी उन अनाउंसमेंट कई आहे, त मां सम्झां थो त उन्हनि बहितर पंहिंजो फ़ैसिलो कयो हूंदो। जेकॾहिं नून लीग नथी अचे त पोइ पंजाब में जेको आहे यकीनन उनखे तमामु घणो नुक़सानु पहुचंदो। त नवाज़ शरीफ़ जे अचण खां पोइ छो जो जेको ज़ाहिर आहे नवाज़ शरीफ़ जो पंजाब में जेको आहे डेवलपमेंट जो कमु वॾो थियल आहे, जेकॾहिं तव्हां रोड नेटवर्किंग जी ॻाल्हि कंदा त हिन में को शक न आहे त पोइ पंजाब में जेको आहे मां नथो सम्झां त पोइ इलेक्शन में खटी सघंदा। जेकॾहिं नथा अचनि वापसि, जेकॾहिं नथा अचनि त पोइ इलेक्शन खटण, पर जेकॾहिं अचनि था त हीउ वारो मुद्दो जेको आहे काफ़ी हूंदो हुनजी कैंपेन हलाइण जे लाइ काफ़ी फ़र्क़ु पवंदो ऐं काफ़ी इस्तक़बाल जी हुनजूं तयारियूं बि थियनि थियूं। सो इन ई करे त नून लीग जी इहा कोशिशि ही त जेके इलेक्शन नवंबर में न थियनि, हुननि जी कोशिशि इहा आई त असांखे 2-3 महीननि जो टाइम मिले। ठीकु आहे। ऐं जेको बि महांगाई जो तूफ़ान आहे, छो जो अल्टीमेटली हर पार्टी कैंपेन पंहिंजी जेको आहे इन महांगाई जे तूफ़ान ते कंदी, ऐं हर पार्टी जेको आहे हिकु ॿिए पार्टी ते इल्ज़ाम लॻाए जेको आहे, चाहे उहा कहिड़ी बि पार्टी हुजे, हर पार्टी जी हिन इलेक्शन जी जेकी कैंपेन जो जेको एक्चुअल मेवर हूंदो उहो महांगाई हूंदो। अच्छा जमाली साहब, शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी असीं ॻाल्हि कंदासीं त असीं हिन ई पोएं हफ़्ते जीअं तव्हां बि असांखे दसियो हुयो त पुलिस रेंजर्स जेको आहे कार्रवाई करणु वञे पई, कचे में पहुता हुए ऐं बार मुसलसिल अपडेट्स जेको आहे असांखे मिलनि बि पियूं। ऐं शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी जे हवाले सां कुझु 3-4 शकी जेके माण्हू आहिनि उहे ॼाणायो वञे पियो त गिरफ़्तारी हेठि अची चुका आहिनि। त तव्हां इन हवाले सां छा चवंदा, कुझु ऐड करणु चाहियो त प्लीज़ करे वठो। ॾिसो ज़ाहिर आहे जान मोहम्मद महर हिकिड़ो सीनियर साफ़ी हो ऐं पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जी जेकी FAC जो इजलास लाहौर में हो, असां उते पिणु जान मोहम्मद महर जे हवाले सां जेको उते प्रोटेस्ट कयोसीं। उनखां पोइ ऐं उनखां अॻु में बि ज़ाहिर आहे हुकुमराननि असांखे ॿुधायो त ऑपरेशन जी तयारी पूरी आहे। जीअं असां पंहिंजे लास्ट प्रोग्राम में ॻाल्हायोसीं त उन वक़्तु ज़ाहिर असां वटि कंफर्म रिपोर्ट हुई त रेंजर्स ऐं पुलिस जा टाला जेके आहिनि उते पहुची चुका आहिनि ऐं ऑपरेशन करे रहिया आहिनि। ऐं उन में फिर सिंध काबीना वरी फ़ैसिलो कयो त रेंजर्स ऐं पुलिस जे पुठियां फ़ौज बि जेको आहे बैकअप में हूंदी, छो जो जेको हिननि वटि पंहिंजी रिपोर्ट आहे उन मुताबिक़ त जेके धाड़ेलनि वटि हथियार आहिनि उहे तमामु जदीद आहिनि। अच्छा। ऐं पुलिस वटि जेके आहिनि उहे हथियार ऐं उहे गाॾियूं जेके आहिनि उहे न आहिनि जो उन्हनि जो प्रॉपर तरीक़े सां मुक़ाबिलो करे सघिजे। त हिननि खे वॾे लॉस जो जेको आहे उन में ख़तरो, इन ई करे उन्हनि फ़ौज खे जेको आहे बैकअप में रखी करे ऐं रेंजर्स खे गॾु रखियो आहे फ़िलहाल, त जीअं उहे रेंजर जा वसीला ऐं सिंध पुलिस जा वसीला मिलिजी करे जेको आहे कुझु बहितर अंदाज़ में इन ऑपरेशन खे करे सघनि। इन हवाले सां इहो चयो वञे पियो त बार जीअं अपडेट्स मिलनि पियूं त रेंजर्स आर्मी ऐं गॾोगॾु पुलिस जी कार्रवाई जेको आहे शुरू थी आहे या उहो कचे में एंटर थियनि पिया, त इन सां या इहो बि ॿुधायो वञे पियो त इहो त असीं उन्हनि धाड़ेलनि खे इंफॉर्म कयूं था त हू किथे आहिनि, त हू पंहिंजी मनसूबाबंदी जेको आहे वरी सुठे अंदाज़ सां करे सघनि था। न ईअं न हूंदो आहे। बेसिकली इन क़िस्म जी रिपोर्ट सां जेको आहे पैनिक फैलाइण में हिन जो हिकु मक़सदु हूंदो आहे त जीअं धाड़ेलनि में पैनिक फैले ऐं पंहिंजा ठिकाना जेके आहिनि चेंज कनि, छो जो हिकिड़ी जॻह ते वेही करे मोर्चनि बंदि थी करे त उहो नुक़सानु पहुचाए सघनि था, पर जॾहिं पैनिक क्रिएट थींदी ऐं ख़ासि तौर ते वरी जेको इंटरनेट सर्विसिस मुअतल करण जो उते चयो वियो त जीअं मोबाइल जा जेके नेटवर्क आहिनि उन्हनि जी कम्युनिकेशन जेको आहे पाण में डिस्टर्बेंस थिए ऐं उहो कम्युनिकेट हिक ॿिए, छो जो धाड़ेलनि जो त ज़ाहिर आहे हिकिड़ो वॾो नेटवर्क आहे न, हिकु इलाइक़ो ॿियो इलाइक़ो टियों इलाइक़ो,
त हुननि खे मुक़ाबिलो करण में वरी पोइ वरी ॿी कंहिं पनाहगाह में वञण में जेको आहे कम्युनिकेशन जेको आहे सभ खां वॾो रोल हूंदो आहे हुनजो। त इन करे इहा स्ट्रेटेजी हूंदी आहे त तव्हां जेको आहे पहिरियों कम्युनिकेशन जो पूरो निज़ाम जेको आहे बंदि करे छॾियो, पोइ जेको आहे हिकु तरफ़ खां न ॿ टे तरफ़नि खां गॾिजी करे जेको आहे ऑपरेशन कयो त जीअं धड़ेलनि खे भॼण जो जेको आहे को मौक़ो न मिले। मां सम्झां थो, मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन हफ़्ते में जेको आहे तमामु ख़तरनाक क़िस्म सां ऑपरेशन्स थींदो ऐं शहीद जान मोहम्मद जे मार जे कातिलनि समेत जेके सिंध में जेको आहे माण्हू हिकु त मूवी थोरा रहिजी विया आहिनि हाणे, पर उन्हनि खे ई बाज़ियाब कराइण जी कोशिशि कंदा। ऐं धाड़ेलनि जो जेको इहो हिकिड़ो असर सूग हिननि कचनि जे इलाइक़नि में पैदा थी वियो आहे। इतला मुताबिक़ त हिन सॼे उनजो जेको निज़ाम आहे या जेको उन्हनि जो नेटवर्क आहे उन्हनि खे हिननि तहस नहस करण लाइ जेको आहे हिकमत अमली बणायल आहे। पर ज़ाहिर आहे स्टेप बाय स्टेप जेको आहे इहा कार्रवाई, एटलीस्ट मां चवंदो त इहा कार्रवाई जेको बि जान मोहम्मद महर जो प्रेशर हो, जान मोहम्मद महर त ज़ाहिर आहे दुनिया में न रहियो, पर जान मोहम्मद महर जे सदक़े में जेकॾहिं ॿियनि माण्हुनि खे इहो फ़ाइदो मिली वञे, हिन धाड़ेलनि जे नासूर मां जेको आहे जान छुटे ऐं आम माण्हुनि खे जेकॾहिं रिलीफ मिली वञे त मां सम्झां थो त हिन जो पोइ अजर जेको आहे उहो जान मोहम्मद महर खे ज़रूरु अलाह ताला ॾींदो। बिल्कुलु तव्हां दुरुस्त फरमायो। बिल्कुलु नाज़रीन, शहीद जान मोहम्मद महर खे खोड़ हाणे काफ़ी अरसो जेको आहे गुज़री चुको आहे, पर हिन वक़्तु हुनजा कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। पर उनजो जेको प्रोसेस आहे उहो चाहे सहाफ़ी बिरादरी हुजे, हिन केस खे हिन वक़्तु ताईं बाक़ाइदा तौर ते परस्यू करे पई। हिन वक़्तु ताईं नाज़रीन मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेको आहे ज़िलनि में सिंध जे शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ एहतजाज कयो वञे पियो ऐं कुझु किथे जेको आहे कैंप्स लॻायूं वञनि पियूं, प्रेस क्लब्स हुजनि, बहरहाल कंहिं क़िस्म जी का घटिताई न पई कई वञे, छो त ज़ाहिर आहे असांजो सीनियर साथी असांजे विच में त न रहियो आहे, पर असांखां विसरियो बि न आहे। ऐं आख़िर ताईं सहाफ़ी बिरादरी हुजे हू प्रेशराइज़ कंदी रहंदी हुकूमत खे जेसीं ताईं हुननि जा कातिल जेके आहिनि कैफ़रे किरदार ताईं नथा पुॼाए वञनि। ऐं गॾोगॾु हिते जेके ॿिया बि मुख़्वी आहिनि, ज़ाहिर आहे हर को चाहे थो त अमन अमान जी सूरत हाल बहितर खां बहितर थिए। सो उमेद जेको आहे पैदा थी आहे ऐं असीं बि वधीक उमेद ऐं दुआई करे सघूं था त जेकी अमन अमान वारी सूरत हाल आहे इहा एटलीस्ट बहितर थिए। ऐं गॾोगॾु इंसाफ़ जे कटहरे मां असांखे जेकी ख़बर आई आहे त उते बि असांखे सुठी उमेद जेको आहे अॼु एटलीस्ट नज़र अचणु शुरू थी वई, छो त मुल्की तारीख़ में पहिरियों दफ़ो असीं फुल कोर्ट जेको आहे लाइव ॾिठोसीं। त इहो असीं ईअं चवणु ग़लति न रहंदो त थोरो घणो आवाम खे बि कॉन्फिडेंस में जजिस जे पारां या अदालतुनि जे पारां ज़रूरु वरितो वियो आहे। सो इजाज़त ॾींदा, मुलाक़ात थींदी सुभाणे। अल्लाह हाफ़िज़।